ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 4/8/2024। अॼु मिठा मिठा बापदादा, अॼु अव्यक्त बापदादा जो रिवाइज़ कोर्स 18/1/2001। अॼु मिठा मिठा बापदादा चवनि था यथार्थ स्मृति जो प्रमाण समृद्ध स्वरूप ठही शक्तियुनि द्वारा सर्व जी पालना करो। यथार्थ स्मृति जो प्रमाण छा आहे? अगरि असां बाबा जी यथार्थ याद में विया आहियूं त उन जो प्रमाण छा आहे? असां शक्तिशाली स्वरूप में स्थित थी करे सर्व शक्तियुनि द्वारा सर्व जी पालना कंदासीं। छो जी बाबा हिते आया ई आहिनि सर्व जी पालना करणु, अर्थात सर्व खे पावन ठाहिणु, अर्थात सभिनि जी मदद करणु। त जॾहिं असां बि बाप जी यादि में रहंदासीं त ऑटोमेटिकली सर्व जी मदद जो ख़्यालु असांखे ईंदो। अॼु सभिनि जे दिलि में स्मृतियूं अचनि थियूं न। बाप दादा वटि बि अमृत वेले खां स्नेह व यादि जी वैराइटी मालायूं चारों ओर जे ॿारनि जी तरफ़ गले में अची पयूं। साथ साथ यादि ऐं प्यार जे दिलि जा गीत बि ॿुधनि पिया। बाप दादा ॿई ॿारनि खे रिटर्न में भिन्न भिन्न शक्तियुनि जी भिन्न भिन्न वरदाननि जी मालायूं पाराइनि पिया। चारों ओर जे ॿारनि जी वैराइटी स्नेह ऐं यादि जी मालायूं बाबा जे गले में पवनि पियूं। साथ साथ यादि ऐं प्यार जे दिलि जा गीत बि ॿुधनि पिया। बाप दादा ॿई ॿारनि खे रिटर्न में भिन्न भिन्न शक्तियूं भिन्न भिन्न वरदाननि जी मालायूं पारायूं। ये स्मृति दिवस साकार दुनिया जे मंच ते ॿारनि खे समृद्धि स्वरूप जे वरदान द्वारा सनशोस फादर जो विशेष दिवस आहे। छो जी साकार रूप में सेवा जे निमित ठाहिण जे लाइ ॿारनि खे सेवा जे मंच रूपी तख़्त ते विहारणु ऐं ज़िम्मेवारी जो ताज पहनाइण जो ॾींहुं। ये कहिड़ो ॾींहुं आहे? ये साकार रूप में सेवा जे निमित ठाहिण जे लाइ ॿारनि खे सेवा जे मंच रूपी तख़्त ते विहारणु ऐं ज़िम्मेवारी जो ताज पाराइण जो ॾींहुं। साकार रूप में सेवा जे निमित ठहिण जो ताजपोशी व तिलक जो दिवस आहे। साकार रूप में सेवा जे निमित ठाहिण जो ताजपोशी ऐं तिलक जो ॾींहुं कहिड़ो आहे? 18 जनवरी। न माण्हू त कोई श्री छॾंदो आहे त रोईंदा आहिनि, है न? लेकिन असां सोचूं ब्रह्मा बाबा श्री छॾियईं त मतिलबु ॿारनि जी ताजपोशी थी, है न? अॼु हर हिकु चाहे थो कि असां सभु कुझु करूं, असां वॾा आहियूं। त जंहिंजी ज़िम्मेवारी आहे उहो छा करे पोइ फ्री थी वेंदो। त ईअं ई दुनिया वारा बि कंहिंजे श्री छॾण ते सोचनि हाणे ज़िम्मेवारी जो ताज मूं ते पियो आहे त इहे बि ताजपोशी जो ॾींहुं थी वियो न। त असांजो ताजपोशी जो ॾींहुं कहिड़ो आहे? 18 जनवरी। सभी ॿार बाप जी सहयोगी ठही निमित ठहिया आहिनि ऐं ठहींदा ई रहंदा। बाप दादा बि ॿारनि खे सेवा में उमंग उत्साह सां अॻियां वधंदे हुए हर्षित थींदा आहिनि ॾिसी करे। हर हिकु ॿार नंबरवार हिमत ऐं उमंग सां अॻियां वधनि था। मेजॉरिटी ॿार यादि ऐं सेवा में लॻा रहंदा आहिनि। जीअं अॼु जे ॾींहुं विशेष चारों ओर ब्रह्मा बाप जी यादि में लवलीन रहंदा आहिनि। ईअं ई विशेष ब्रह्मा बाप बि ॿारनि जे लव में लवलीन रहंदा आहिनि। हर हिकु ॿार नंबरवार हिमत उमंग सां अॻियां वधनि था। बाबा ॾिसी करे ख़ुशि था थियनि, हर्षित था थियनि। मेजॉरिटी ॿार यादि ऐं सेवा में लॻल आहिनि। त बाबा चवनि था अॼु ब्रह्मा बाप ॿारनि जी विशेषताउनि खे ॾिसनि पिया। जीअं जीअं हर ॿार जी विशेषता साम्हूं अचे पई त ब्रह्मा बाप जे मुख सां इहे ई बोल निकिरनि पिया, वाह ॿार वाह, शाबाश ॿार शाबाश। ऐं छा थियो? जीअं ई ब्रह्मा बाप वाह ॿार शाबाश ॿार चईंदा आहिनि,
यही सभी ॿारनि जे नैननि में प्रेम जी गंगा यमुना निकिरे पई, है न। बाबा वाह पिया करनि ऐं ॿारनि खे वो प्रेम जी गंगा बहण लॻी हुई, यमुना निकिरण लॻी हुई। हर हिकु ॿार प्रेम जी नदियुनि में लवलीन हुयो। इहो हुयो वतन जो दृश्य। साकार दुनिया में बि हर हिकु स्थान जो पंहिंजो पंहिंजो यादि ऐं स्नेह जो दृश्य बाप दादा ॾिठे। साकार दुनिया में बि हर हिकु स्थान जो पंहिंजो पंहिंजो यादि ऐं स्नेह जो दृश्य बाप दादा ॾिठे। हाणे अॻियां छा करिणो आहे? स्मृति त रहंदी आहे, लेकिन यथार्थ स्मृति जो प्रमाण आहे स्मृति द्वारा समृद्धि स्वरूप ठहिणु। हाणे स्मृति द्वारा समृद्धि स्वरूप ठहिणो आहे। स्मृति त रहंदी आहे बाबा ॾिठई, लेकिन हाणे स्मृति द्वारा समृद्ध स्वरूप ठहिणो आहे। स्मृति अति श्रेष्ठ आहे। जॾहिं ब्रह्मन ठहिया आहियो त बाप दादा द्वारा जो जन्म सिद्ध अधिकार प्राप्त कयो आहे, उहो सेकंड जी स्मृति द्वारा ई प्राप्त कयो। स्मृति त अति श्रेष्ठ आहे बाप दादा चई। जॾहिं ब्रह्मन ठहियो त बाप दादा द्वारा जन्म सिद्ध अधिकार प्राप्त कयो, उहो सेकंड जी स्मृति द्वारा ई प्राप्त कयो न। मां आत्मा बाबा जी संतान आहियां त सेकंड में प्राप्त थी वियो न। दिलि सां ॼाणियो, दिलि में मन में बुद्धि में ये स्मृति आई, मां बाबा जो बाबा मुंहिंजो आहे। ये स्मृति द्वारा ई जन्म सिद्ध अधिकार जे अधिकारी ठहिया हो न। ये स्मृति सर्व शक्तियुनि जी चाबी ठही। ये स्मृति सर्व शक्तियुनि जी चाबी ठही। ये स्मृति गोल्डन जी ये स्मृति गोल्डन की आहे। हिन स्मृति रूपी गोल्डन की सां असां स्वर्ग रूपी बादशाही प्राप्त कंदा आहियूं। मां बाप जी अर्थात मां आत्मा आहियां। जॾहिं निश्चय थियो मां आत्मा बाबा जो ॿार आहियां त निश्चय में केतिरो टाइम लॻियो। कोर्स करण में टाइम लॻियो, लेकिन जॾहिं निश्चय थियो त केतिरो टाइम लॻियो। सेकंड जो सौदो थी वियो न। सेकंड में वर्षे जे अधिकारी ठही वियासीं। अधिकारी त सभु ठही विया आहिनि। सभी अधिकारी ठहिया आहियो या ठहो था? अधिकारी ठही विया आहियो न। इहे पको आहे न? बाबा पुछनि था, इहे पको आहे न? अच्छा, डबल फॉर्नस वर्षे जे अधिकारी ठही विया आहिनि। पांडव अधिकारी ठही विया आहिनि। पको आहे, पको आहे, पको आहे। ॾाढो सुठो। मुबारक हुजे अधिकारियुनि खे, मुबारक हुजे न। जो जेतिरो बाबा खे बाबा सम्झी करे हलंदो आहे, उन रीति सर्व खे वरसो मिलंदो आहे। अधिकार में विशेष बाप द्वारा सर्व शक्तियूं मिलियूं। हिकु हथु उठायो, मिलियूं आहिनि सर्व शक्तियूं। सभिनि खे मिलियूं आहिनि या कंहिंखे 8 मिलियूं आहिनि, कंहिंखे 6 मिलियूं आहिनि। पंहिंजे खे कहलाईंदा बि आहियो मास्टर सर्व शक्तिवान। सर्व शक्तिवान न चईंदा आहियूं, शक्तिवान न चईंदासीं, सर्व शक्तिवान चईंदा आहियूं। ये अॻियां वेहण वारा सर्व शक्तिवान आहिनि। बाप दादा सर्व शब्द जो पुछनि था, सर्व शब्दनि जो पुछनि था। सभी सर्व शक्तिवान आहियो या कोई शक्तिवान बि आहे कोई जो चए मां सर्व शक्तिवान त न, लेकिन शक्तिवान आहियां, अहिड़ो कोई आहे? न आहे न। कोई हथ न उठाए थो। सभु चईंदा आहिनि असां सर्व शक्तिवान आहियूं। सभी मास्टर सर्व शक्ति, सभु चईंदा आहिनि असां मास्टर सर्व शक्तिवान आहियूं, है न। कोई न चईंदो असां शक्तिवान आहियूं। सभी चईंदा आहिनि असां मास्टर सर्व शक्तिवान आहियूं। अच्छा, त इहे मास्टर सर्व शक्तिवान बाप दादा पुछनि था, हे मास्टर सर्व शक्तिवान की हर प्रकृति जे माया जे स्वभाव संस्कारनि जे वायुमंडल जी परिस्थिति में सर्व शक्तिवान आहियो?
वायुमंडल जी परिस्थिति में न चलो प्रकृति ते भी विजय प्राप्त करे वती, माया ते भी विजय प्राप्त करे वती। स्वभाव संस्कार अर्थात जो बाबा चवनि था कि असांखे ख़ुदि जे संस्कार, रहम दिल, दया दिल, क्षमा भाव, शुभभावना, शुभकामना जहिड़ा संस्कार ठाहिणा ई आहिनि। त कॾहिं कोई असांजो पुराणो संस्कार असां ते हावी त न पहुची वेंदो आहे कि न मां हिन ते शुभ भावना न कंदमि। न, बाबा चए ताईं करिणो आहे माना करिणो आहे। हर हिकु पुराणी ॻाल्हि खे, पुराणे स्वभाव संस्कार खे ख़तमु करिणो आहे, मतिलबु करिणो आहे। वायुमंडल जी परिस्थिति असांजे मथां हावी त न थी वेंदी आहे। उनमें सर्वशक्तिवान आहियूं। ये प्रकृति, माया, संस्कार, वायुमंडल या संग दोष, इन पंजनि खे पंहिंजी शक्ति जे आधार सां अधीन ठातो आहे। ये प्रकृति, माया, है न, संस्कार, कंहिंजो संस्कार घड़ी घड़ी उन्हनि जे साम्हूं अची वेंदो आहे त बाबा जी यादि न रहंदी आहे, बाबा जी श्रेष्ठ मत के पालन न करे सघंदा आहियूं। त हिन संस्कारनि ते बि, वायुमंडल ते बि, संग दोष ते बि, हिन पंजनि पंहिंजी शक्ति जे, हिन पंजनि ते ई पंहिंजी शक्ति जे आधार ते हिननि खे अधीन ठातो आहे। इहे 5 शीश वारो सांप आहे। कहिड़ो? प्रकृति, माया, संस्कार, स्वभाव, वायुमंडल या संग दोष। त ये 5 शीश वारो सांप, हिन सांप ते 5 शीशनि ते अधिकारी ठही डांस कंदा आहियो। कल्ह बि बाबा असांखे शंकर ठहिण जी, शंकर जो अर्थ छा आहे? 5 विकार रूपी सांपनि ते बि विजय प्राप्त करणु, उन्हनि खे पंहिंजे गले जी माला ठाहिणु, अर्थात अहिड़ी आत्माउनि सां बि मिली जुली करे रहणु, मतिलबु उन्हनि जहिड़ो न ठही, उन्हनि जी स्वभाव संस्कार ते विजय प्राप्त करे असां बाबा जी श्रीमत ते उन्हनि खे अहिड़ी आत्माउनि सां बि कमु त कढणो ई आहे न। त अहिड़ी आत्माउनि खे बि मिली जुली करे रहणु उन्हनि सां। चईंदा आहियो, कंदा आहियो, डांस कंदा आहियो, इन्हनि ते अधिकार प्राप्त करे तव्हां सदा बाप दादा जे ज्ञान रतन जी। इन जो मतिलबु आहे कि अगरि तव्हांजे आसपास कोई अहिड़ी आत्मा आहे, कामी आहे, क्रोधी आहे, लोभी आहे, मोही आहे, अहंकारी आहे, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, मतिलबु पूरे स्वभाव संस्कार वारी आत्माउनि जे संबंध संपर्क में उन्हनि सां गॾु रहंदे हुए बि असां सदा बाप जी यादि में ज्ञान चिंतन कंदा रहूं। असां सदा बाप जी यादि में ज्ञान डांस कंदा रहूं। इनखे चइबो आहे सांपनि ते डांस करणु। न सिखाईंदे कृष्ण सांपनि ते डांस कई, मतिलबु असांजी आत्मिक स्थिति एॾी श्रेष्ठ हुजे, एॾी सुठी हुजे कि अहिड़ी आत्माउनि जे संबंध संपर्क में उन्हनि सां गॾु रहंदे हुए बि असां सदा बाप जी यादि में लवलीन रहूं, ज्ञान डांस कंदा रहूं। कंदा आहियो या कोई हिकु शीश निकिरी करे असांजे मथां डांस कंदो आहे? सांप बि डांस त कंदा आहिनि न, ॾाढो सुठो कंदा आहिनि न, ॾाढो सुठो। त मतिलबु कि सम्झो तव्हांजे घर में कोई क्रोधी आहे न, अॼु तव्हां ते हुन क्रोध कई त असांजो सॼो ॾींहुं मूड उन जे हिसाब सां ई ख़राबु त न रहियो कि असां उन ते बि रहम दिल, दया दिल, क्षमा भाव, शुभभावना, शुभकामना रखी करे ऐं असां आराम सां पंहिंजो ज्ञान चिंतन बाबा खे यादि करे सॼो ॾींहुं बितायो। त मतिलबु तव्हां अगरि सॼो ॾींहुं ज्ञान चिंतन में रहियो त बि परिस्थिति ते विजय प्राप्त कयो, माया ते विजय प्राप्त कयो, मतिलबु कि असां उन ते बीह करे
पंहिंजी श्रेष्ठ स्थिति ऐं हुनजी आई हुई परिस्थिति ते विजय प्राप्त करे असां आराम सां ज्ञान डांस था करूं। स्थूल में न, मन में डांस करिणो आहे। इनखे चइबो आहे सांपनि ते डांस कर। त बाबा चवंदा आहिनि कोई बि हिकु शीश असांखे डांस ॾेखारण त न ईंदो आहे। कॾहिं हुनजो खेल ॾिसणु सुठो त न लॻंदो आहे। खेल ॾिसणु लॻी वेंदा आहियो न। 5 ई सांपनि खे गले जी माला ठातो अथव। मतिलबु उहो भले ई ॿियनि खे ॾसनि लेकिन असांखे ॾसनि न। एतिरो असांखे उन्हनि सां मिली जुली करे रहणो आहे। शेष शैया ठाहे छॾी आहे। मतिलबु अहिड़ी आत्मायूं असांजी शेष मतिलबु उन असां आराम करूं अहिड़ी आत्माउनि जे हूंदे हुए ऐं असां सेफ रहूं। जीअं बॉडीगार्ड हूंदा आहिनि न, बॉडीगार्ड ॿियनि ते हावी थींदा लेकिन जंहिंजो बॉडीगार्ड हूंदा आहिनि उहो हुननि जे साथ रहंदे हुए कीअं आराम सां रहंदो। ईअं अहिड़ी आत्माउनि जे विच में रहंदे हुए बि बाबा जी यादि जी शक्ति, बाबा खे यादि बि करिणो आहे। ईअं न असां सोचूं कि हा भई इहे त असांखे कुझु न कंदा, लेकिन पंहिंजी सिक्योरिटी बि रखणी आहे। पंहिंजी सिक्योरिटी मतिलबु बाबा खे यादि बि करिणो आहे ऐं अहिड़ी आत्माउनि सां गॾु रहंदे हुए आराम सां सुम्हणो न आहे। आराम सां बाबा जी यादि में ई आराम आहे। त शेष शैया ठाहे छॾी। ॾिसो उहो नारायण बि उन ते लेटी करे सुम्हंदो थोरी आहे, ज्ञान चिंतन कंदो आहे, सृष्टि जे देख रेख कंदो आहे, है न। त असांखे बि अहिड़ी आत्माउनि खे शेष शैया ठाहे छॾिणी आहे। डांस जो मंच ठाहे छॾिणो। कॾहिं ज्ञान डांस करो, कॾहिं शेष शैया ते आराम करो, अर्थात आराम सां बाबा सां गॾु रहो। असांजी अंतिम महादेव तपस्वी देव अशरीरी स्थिति वारी देव आत्मा फरिश्तो आत्मा हिन यादगार में ये सभु सांप गले जी माला ॾेखाई आहे। बाबा चवंदा आहिनि असांजी यादगार में असांजे अंतिम महादेव तपस्वी देव अशरीरी स्थिति वारे देव आत्मा फरिश्तो आत्मा हिन यादगार में ये सभु सांप गले जी माला ॾेखायूं। मतिलबु अहिड़े स्वभाव संस्कार अहिड़े विकार जेका जीअं आत्मा में आहिनि न, उन्हनि आत्माउनि त उन्हनि जी उहा मतिलबु असली में उन्हनि उहा आत्मायूं न असांजी गले जी माला ठही वियूं आहिनि। मतिलबु जंहिंमें अहिड़ा स्वभाव संस्कार विकार आहिनि न उन्हनि खे बि असां गले लॻाए करे हलूं लेकिन उहा असांखे न ॾसनि, उहा असां सां कुझु बुरो न करनि। हिन जो मतिलबु इहो आहे जॾहिं इहा माला पाईंदा आहियो तॾहिं बाप जी माला में नंबर सुठे में नज़दीक मणको ठाहींदा। त बाबा चवंदा ॾिसो असां त छा चईंदासीं इहे क्रोधी आहे मां हिन सां गॾु न रहंदमि न, इहे हीअं कंदो आहे मां हिन सां गॾु न रहंदमि। लेकिन अगरि बाबा जी यादि में असां अहिड़ी आत्माउनि सां गॾु रहंदा आहियूं लेकिन दुखी परेशान थी करे न, अहिड़ी आत्माउनि जे स्वभाव संस्कारनि ते बि विजय प्राप्त करे उन्हनि सां गॾु रहंदा आहियूं तॾहिं असां बाप जे गले जी माला में नज़दीक मणको ठाहींदासीं, है न। श्री बाबा त आया ई आहिनि सभिनि खे पावन ठाहिण। असां चऊं न इहो ख़राबु आहे इहो ख़राबु आहे, असांखे हिते न रहणो। त बाबा चईंदा कि अच्छा त बाबा पोइ छा कंदा न। अगरि असां बाबा खे त पंहिंजी शक्ति खे यूज़ करे उनखे ख़तमु करिणो आहे न, उन स्वभाव संस्कार खे।
त अहिड़ी आत्माउनि जे संबंध संपर्क में ईंदे हुए बाबा जे ज्ञान रत्ननि खे यूज़ करे उन्हनि ते विजय प्राप्त करणो आहे न, कि उन्हनि सां किनारो करे छॾींदासीं। विजय माला जे समीप मणको ठाहींदा। बाप दादा पहिरियों बि ॿुधायईं कि वर्तमान समय जे अनुसार विशेष सहन शक्ति ऐं समस्या या परिस्थिति के सामनो करण जी शक्ति कर्म में आवश्यक आहे। बाप दादा पहिरियों बि ॿुधायईं कि वर्तमान समय अनुसार विशेष सहन शक्ति समस्या या परिस्थिति के सामनो करण जी शक्ति कर्म में आवश्यक है। सहन भी करणो आहे, समस्या व परिस्थिति जो सामनो भी करणो आहे, त इहे असांजे कर्म में आवश्यक आहे, ज़रूरी आहे। सिर्फ़ मन ऐं वाणी ताईं न, कर्म ताईं भी आवश्यक आहे। जॾहिं असां सहन कंदासीं, समाईंदासीं उनखे पॉज़िटिविटी में चेंज करे, परिस्थिति जो सामनो कंदासीं, तॾहिं त असां बाप जी यादि में रही करे उनखे पार कंदासीं न। किनारो न करिणो आहे, सहन करिणो आहे, उनखे उनजो सामनो करिणो आहे, समाइणो आहे। सिर्फ़ मन वाणी ताईं न कि हा भई हा असांखे ईअं करिणो आहे, कर्म में भी आवश्यक आहे। बाप दादा रिज़ल्ट में ॾिठईं कि शक्तियूं आहिनि, शक्तियूं न आहिनि इहे न आहिनि, लेकिन फ़र्क़ु छा पवंदो आहे, समस्या ते जो शक्ति जंहिं विधि सां कार्य में लॻाइणी खपे, उहा समय ते ऐं विधि पूर्वक यूज़ करण में, कार्य में लॻाइण में अंतर पइजी वेंदो आहे। बाबा ॾिठईं कि ॿारनि वटि चीजूं सभु आहिनि, अर्थात शक्तियूं आहिनि, लेकिन जंहिं विधि सां कार्य में लॻाइणो खपे, उन समय ऐं विधि पूर्वक यूज़ करण में, कार्य में लॻाइण में अंतर पइजी वेंदो आहे। स्मृति आहे, लेकिन स्मृति खे समृत स्वरूप में न लाहींदा आहिनि, है न। असांखे स्मृति आहे कि हीअं हीअं लाइणो आहे, लेकिन उनखे शक्तिशाली स्वरूप में न लाहींदा आहिनि। स्मृति ज़्यादा आहे, समृद्धि कॾहिं कम कॾहिं ठीकु थी वेंदी आहे। स्मृति वर्षे जे अधिकारी त ठाहे ॾींदी आहे, लेकिन हर स्मृति जी समृद्धि विजयी ठाहे विजय माला जे समीप मणको ठाहींदी आहे। बाबा चईंदा आहिनि कि स्मृति आहे, लेकिन स्मृति खे समृद्ध स्वरूप में न लाहींदा आहिनि। भई स्मृति आहे, मां आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां, लेकिन मां सर्वशक्तिवान जी संतान आहियां, उहो शक्तिशाली स्वरूप जो हुजणो खपे, उहो न ईंदो आहे। स्मृति ज़्यादा आहे कि मां बाबा जी आहियां, बाबा मुंहिंजो आहे, ॿिनि जो आहे, लेकिन कर्मनि में जीअं प्रेसिडेंट जो ॿारु चए मां प्रेसिडेंट जो ॿारु आहे, लेकिन चाल चलन व्यवहार में उहो नज़र न अचे, त मतिलबु उनखे उन जी पावर खे उहो यूज़ नथो करे। पावर खे मतिलबु ग़लति तरीक़े सां न यूज़ करिणो आहे। जीअं पतो आहे मां प्रेसिडेंट आहियां, त हिकु प्रेसिडेंट खे पंहिंजी पावर खे कीअं यूज़ करिणो आहे इहो बि त अचिणो खपे न। पर स्मृति आहे मां प्रेसिडेंट आहियां, लेकिन उहो पंहिंजी पावर खे यूज़ नथो करे सघे, त ठीकु न आहे। स्मृति वर्षे जे अधिकारी त ठाहे छॾी, लेकिन स्मृति जी समृद्धि विजयी ठाहे विजय माला जो समीप मणको ठाहींदी आहे। जॾहिं असां हिन स्मृति खे पको कंदा आहियूं न कि मां सर्वशक्तिवान जी संतान आहियां, त असां सर्व शक्तियुनि खे यूज़ करे माया ते विजय प्राप्त कंदा आहियूं। न माया अर्थात अहिड़ी कोई बि ॻाल्हि, अहिड़ी कोई बि ॻाल्हि जो व्यक्ति द्वारा, परिस्थिति द्वारा, प्रकृति द्वारा, वायुमंडल द्वारा आई हुई हुजे, लेकिन असां हुन ॻाल्हि में बि सदा बाप खे यादि करे हलूं, चूचा न करो, त बाप खे यादि कंदे कंदे उन ते असां विजय प्राप्त करे वठंदासीं, अर्थात उन जी शक्ति खे ख़तमु करे छॾींदासीं।
है न। त बाबा चईंदा आहिनि इन रीतिअ सां विजयमाला जो समीप मणको ठाहींदा आहियूं। त बाबा चईंदा आहिनि समृद्धि जो स्वरूप, समृद्धि के स्वरूप में लायो, मन में बुद्धि में आ, लेकिन पंहिंजे स्वरूप में हर कार्य में हर समृद्धि प्रत्यक्ष रूप में अचे। त स्मृति दिवस त ॾाढो सुठो मल्हायो। हाणे समृद्धियुनि जो स्वरूप, समृद्धियुनि के स्वरूप में लायो। जीअं स्मृति त आहे मां शांत स्वरूप आत्मा आहियां, है न, लेकिन वो शांति जो गुण असांखे स्वरूप में लाइणो। शांति जी शक्ति खे जॾहिं कल्ह बाबा चई न क्रोध करे त शांत रहो, त उन समय शांति जी शक्ति जो आह्वान करो। उन समय असांखे शांति के शक्ति जो शस्त्र जे रूप में यूज़ करणो। ऐं जॾहिं असां सदा ई शांत स्वरूप आहियूं, नेचर आहे असांजो, त उहो गुण थी वेंदो। अगरि कंहिंखे बि ॾिसंदा आहियो असांजे नैननि में समृद्ध स्वरूप जो अनुभव, अगरि कोई बि तव्हांखे ॾिसे त असांजे नैननि सां उन्हनि खे समृद्ध शक्तिशाली स्वरूप अनुभव थियणो खपे। हर बोल में, हर बोल सां ॿियनि खे बि समृद्ध ठाहे सघो। अगरि कंहिंखे बि ॾिसंदा आहियो त असांजे नैननि सां उन्हनि खे समृद्ध स्वरूप जो अनुभव थियणो खपे। हर बोल सां समृद्ध ठाहे छॾियोसि। असांजो हर बोल ॿिए खे समृद्ध ठाहे छॾे। समृद्धि जो अनुभव करे, साधारण बोल न बोलूं असां। असांजे बोल सां माण्हुनि खे शक्ति जो अनुभव थिए, उन्हनि खे बि शक्ति मिले। हर बोल में जो समृद्ध जो वरदान मिलियो आहे न, उहो अनुभव करायो। बाबा चवनि था हर बोल में जो समृद्धि जो वरदान मिलियो आहे आत्माउनि खे, उहो असांखे उन्हनि खे अनुभव कराइणो आहे हर बोल में। त बाबा चईंदा आहिनि मन बुद्धि द्वारा श्रेष्ठ संकल्प, मन बुद्धि द्वारा श्रेष्ठ संकल्प ऐं यथार्थ निर्णय शक्ति जो वायुमंडल स्वरूप में लायो। पंहिंजे मन बुद्धि द्वारा श्रेष्ठ संकल्प ऐं यथार्थ निर्णय शक्ति जो वायुमंडल स्वरूप में लायो। असां जो संकल्प करूं, जो निर्णय करूं, वो वायुमंडल में फैली वञे ऐं माण्हू बि हुन संकल्प जे अनुसार, हुन निर्णय जे अनुसार ई कार्य करनि। साधारण चलन में भी फरिश्तेपन जी समृद्धि स्वरूप ॾेखारे मिले। असांजी साधारण चलन हुजे, लेकिन उन्हनि खे फरिश्तेपन जी समृद्ध स्वरूप ॾेखारे मिले। लाइट, डबल लाइट जो स्वयं खे बि ऐं ॿियनि खे बि अनुभव थिए। डबल लाइट कि मां आत्मा लाइट ऐं मुंहिंजो शरीर सां बि मां लाइट, सभु बोझ सां बि लाइट। हिन रीति असां स्वयं खे बि ऐं ॿियनि खे बि अनुभव करायूं। ईअं ई आहे त हलंदे फिरंदे समृद्ध स्वरूप ठहो। ईअं आयो त हलंदे फिरंदे समृद्ध स्वरूप ठहो, ॿियनि खे बि समृद्धि दिलायूं। त असांखे छा करिणो आहे? समृद्धि कीअं लाइणी आहे पंहिंजे स्वरूप में? बाबा चई समृद्धि स्वरूप में लायो, अर्थात मन में, बुद्धि में जो समृद्धि मतलब ज्ञान आहे कि असां ईअं आहियूं, उनखे हर कार्य में स्वरूप में लायो। बाबा चवनि था असांजे नैननि सां समृद्ध स्वरूप जो अनुभव थिए। हर बोल सां ॿियनि खे बि समृद्ध ठाहे सघो। हर बोल में जो समृद्धि जो वरदान मिलियो आहे, उहो ॿियनि खे अनुभव करायूं। मन बुद्धि द्वारा श्रेष्ठ संकल्प ऐं यथार्थ निर्णय शक्ति जो वायुमंडल स्वरूप में लायो।
मन बुद्धि द्वारा श्रेष्ठ संकल्प ऐं यथार्थ निर्णय शक्ति जो वायुमंडल स्वरूप में लायो। साधारण चलन में भी फरिश्तेपन में जिस समृद्धि स्वरूप दिखाए मिले, साधारण चलन में भी फरिश्तेपन जिस समृद्धि स्वरूप दिखाए मिले, त डबल लाइट जो स्वयं भी ऐं ॿिया बि अनुभव करनि, ईअं हलंदे फिरदे समृद्ध स्वरूप ठहो, ॿियनि खे बि समृद्धि दिलायो। बाप अॼु ब्रह्मा बाप की सैर कराई। काथे जो सैर कराई? ब्रह्मा बाप जे अव्यक्त थियण खां पोइ जो देश विदेश में अव्यक्ति जन्म वठण वारा आहिनि, उहे सभी ब्रह्मण ॾेखाई बाबा। त उहे केतिरा हूंदा? साकार रूप में सां अव्यक्त रूप जी रचना त ॾाढी ज़्यादा आहे। केॾी सारी आत्मा, काथे साकार में एतिरी सी आत्मा, काथे अव्यक्त एतिरी सारी आत्मा। हाणे अव्यक्त थी करे बि अव्यक्त पाठ ख़तमु थियण खां पोइ बि केॾी सारी आत्मायूं निकितियूं आहिनि। हर स्थान जे अव्यक्त रचना वारी आत्माउनि खे वतन में मर्ज कई बाबा। त हिकु त साकार, ॿियो अव्यक्त, ॿियो हुन खां बि पोइ अव्यक्त जो बि पाठ ख़तमु थियण खां पोइ हाणे जूं आत्मायूं निकितियूं आहिनि। त हाणे जे हिसाब सां मतिलबु टई हर स्थान जा साकार अव्यक्त ऐं हुन खां बि जेको हाणे निकितियूं आहिनि। त बाबा चई हाणे मां पंहिंजी अव्यक्त रचना खे बाबा खे ॾेखारियो। त हाणे त ॿियो बि ज़्यादा थी वियूं आहिनि। ॿुधियो, हुन में तव्हां ॿार बि आहियो। हर हिक खे बाप दादा ॾाढो स्नेह जी समीप जी दृष्टि ऐं अव्यक्त रचना खे हिकु विशेष गिफ्ट बि ॾिनई। बाबा हर हिकु आत्मा खे ॾाढो ई स्नेह जी समीप जी दृष्टि ॾिनई। त अनुभव करो कि बाबा असांखे ॾाढे स्नेह जी समीप जी दृष्टि ॾियनि था न। असां इहे सितारा आहियूं जो बाबा खे बाबा त चयो आहे न। त बाबा चई अव्यक्त रचना खे बाबा हिकु विशेष गिफ्ट बि ॾिनई। सभी हिते जो वेठा आहियो उहो साकार ब्रह्मा खां पोइ जो ब्रह्मण आत्मा रचना में आया आहिनि, उहा हथ उठायो। मेजॉरिटी आहिनि, अच्छा हेठि करो। अच्छा जो साकार रूप में रचना आहे उहा हथ उठाए। ॾाढा थोरा आहिनि, अॼु जी सभा में ॾाढा थोरा आहिनि। त बाप दादा हर हिकु ॿार खे मर्ज कई। छो जी संख्या ॾाढी हुई। हिते त वेठे बि वेही बि न सघंदा, वतन में त सभु अची सघंदा आहिनि। हुते जेतिरो वॾो स्थान खपे ओतिरो स्थान आहे। त बाप दादा सभिनि खे वतन में मर्ज कई, अर्थात निमंत्रण ॾेई करे सॾु कई। सभी ॾाढा ख़ुशि थियनि पिया। बाप दादा उन्हनि सां ज़्यादा ख़ुशि थियनि पिया। बाप दादा उन रत्ननि खे सौगात ॾिनई। ॾाढी सुंदर बेदाग हीरो जो ॾाढो चमकंदो उहो कमल जो पुष्प ॾिनई। बाप दादा सभिनि खे ॾाढो सुंदर बेदाग हीरे जो चमकंदो वो कमल जो पुष्प ॾिनई बाप दादा। त हर हिकु अनुभव कजो असांखे बाबा बेदाग ॾाढो सुंदर हीरे जो चमकंदो वो कमल जो पुष्प ॾिनई, जंहिंमें हिकु हिकु कमल जे पत्ते में भिन्न भिन्न शक्तियूं या भिन्न भिन्न रंग जो भिन्न भिन्न रंग में चमकनि पियूं। उहो बेदाग हीरे जो कमल जो पुष्प तव्हां इमर्ज करो, केतिरो शोभनीक हूंदो न, केतिरो शोभनीक हूंदो। इमर्ज थियो, इमर्ज करो। डबल फॉरनस इमर्ज कयो, टीचर्स इमर्ज कयो, पांडवन इमर्ज कयो, ऐं मिठी मिठी माताएं इमर्ज कयो। माताऊं हिन विश्वविद्यालय जी विशेषता आहिनि।
सभिनि खे आश्चर्य की ॻाल्हि जो लॻंदो आहे कि एतिरी माताऊं शक्ति ठही हुयूं, एतिरी माताऊं पवित्रता जो व्रत धारण करे शक्ति जे रूप में परिवर्तन थी वियूं। मेजॉरिटी माताऊं ॾेखाए में ॾियनि थियूं, मेजॉरिटी माताऊं ॾेखाए में ॾियनि थियूं। छो जी बाबा वैसे त ॿई बराबरि आहिनि, लेकिन माताउनि जी संख्या त बि ॾाढी आहे। त बाप दादा जा व्यक्त रचना खे ॾाढो ॾाढो प्यार ॾिनई ऐं वतन में बगीचे में इमर्ज कई, पहाड़ी बि इमर्ज कई, साथ साथ सागर बि इमर्ज कई। त सोचो वतन में पहाड़ बि आहिनि, सागर बि आहे, बगीचो बि आहे ऐं हुन में असां सभु ॿारनि खे बाबा इमर्ज कई। ऐं सभिनि खे खूब घुमाई बाबा ॿारनि खे सागर ते बि घुमाई, त बगीचे में बि घुमाई, त पहाड़नि ते बि घुमाई। ऐं कहिड़ो गिफ्ट ॾिनई? ॾाढो सुंदर बेदाग कमल जो फूल ॾिनई, हीरे जो ॾाढो चमकंदो वो कमल जो फूल ॾिनई, जंहिंमें बाप दादा चवनि था हर कमल जी पंखड़ी ते पत्ते ते भिन्न भिन्न शक्तियूं भिन्न भिन्न रंग में चमकनि पियूं न। त बाबा चई सभिनि खे खूब घुमायो, फ्रीडम ॾिनी घुमण जी, खेल न करायो, बॉल व बैट बॉल जो खेल न करायो। कोई सागर जी लहरनि में लहराइनि पा, कोई पहाड़ी ते वेठा हुया, कोई बगीचे में घुमनि पा। अॼु वतन में अव्यक्त रचना जी महफ़िल हुई, त अॼु वतन में अव्यक्त रचना जी महफ़िल बाबा कई। बाप दादा सभिनि खे यही वरदान ॾिनई कि सर्व शक्तियुनि में जीते रहो, उड़दा रहो न, सर्व शक्तियुनि में जीते रहो ऐं उड़दा रहो। त बाप दादा जो अॼु जे स्मृति दिवस जो विशेष महामंत्र छा आहे? स्मृति स्वरूप ठही समर्थन के स्वरूप में लायो, पंहिंजे नैननि बोल चाल चलन द्वारा खजाने की गुप्त न रखो, हर कर्म द्वारा ॿाहिरि में प्रत्यक्ष करो। जो बि असां में गुण ऐं शक्तियूं आहिनि हुननि खे असांखे प्रत्यक्ष करणो न, असांजे अंदरि जो बि हर गुण हर शक्ति आहे हुनखे प्रत्यक्ष करो, ताकि माण्हुनि खे बि अनुभव थिए, हुननि खे बि उहो शक्ति व गुण अनुभव थिए। जो भी आत्मा चाहे दृष्टि जे, चाहे मुख जे बोल, चाहे कर्म में साथ में संपर्क में अचे, उनखे समृद्ध ठहिण जो सहयोग ॾियो, समृद्ध स्वरूप जो स्नेह ॾियो, है ना। जो भी आत्मा जो चाहे असांजी दृष्टि द्वारा, मुख जे बोल द्वारा, कर्म में साथ में संपर्क में अचे, त हुनखे असांखे समृद्ध ठहिण जो सहयोग ॾियणो आहे, समृद्ध स्वरूप जो स्नेह ॾियणो। बाप दादा ये बि ॾिठईं कि जो नया नया ॿार ईंदा आहिनि उन्हनि में कई आत्मायूं अहिड़ियूं बि आहिनि जंहिंखे बाप दादा जे सहयोग सां गॾु गॾु तव्हां ब्राह्मण आत्माउनि द्वारा हिम्मत, उमंग, उत्साह, समाधान मिलण जी आवश्यकता आहे न। बाप दादा ये भी ॾिठईं कि कई ॿार त अव्यक्त स्थिति में थी करे बाबा सां मदद ख़ुदि ई वठी सघंदा आहिनि, लेकिन कई ॿार अहिड़ा आहिनि जंहिंखे बाप दादा जे सहयोग सां गॾु गॾु असां ब्राह्मण आत्माउनि द्वारा हिम्मत, उमंग, उत्साह, समाधान जी आवश्यकता आहे न। त असां जीअं वॾा भाउ भेण थी वियासीं, पहिरियों त शिव बाप ब्रह्मा बाबा द्वारा एॾी रचना रची, पोइ अव्यक्ति बाप दादा रचना रची, लेकिन साकार जो पार्ट ख़तमु थियो। पहिरियों त साकार वटि बाबा वटि वेंदा हुया, है ना, लेकिन हाणे अव्यक्त स्थिति में त उहे ई मदद वठी सघंदा आहिनि जो ख़ुदि अव्यक्त स्थिति में स्थित थी सघनि।
त कई बार न बि थी सघंदा आहिनि त असांखे बाप दादा सां गॾु असांखे बि उन्हनि आत्माउनि जी मदद करणी खपे। ज़रूरी न आहे उहे असां वटि अचनि, असांखे संकल्प करिणो आहे सभी आत्माउनि खे हिमत थी मिले, उमंग उत्साह ऐं कई सभु प्रकार जी मदद मिले ई थी। नंढा नंढा आहिनि न, पोइ बि नंढा आहिनि लेकिन हिमत रखी ब्रह्मन ठहिया आहिनि त नंढनि की शक्तियुनि द्वारा पालना जी आवश्यकता आहे। ऐं पालना न, शक्ति ॾियण जी पालना जी आवश्यकता आहे, ॿी कोई पालना न, लेकिन असांखे उन्हनि खे शक्ति ॾियण जी पालना करणी आहे। त जल्दी सां स्थापना जी ब्रह्मण आत्मायूं तयारु थी वञनि। छो जी कम से कम 9 लख त खपनि न, कम से कम 9 लख त खपनि न। बाबा चवनि था त शक्तियुनि जो सहयोग ॾियो, शक्तियुनि सां पालना ॾियो, शक्तियूं वधायो। सर्व आत्माउनि की शक्तियुनि जो सहयोग ॾियो, शक्तियुनि सां पालना ॾियो, शक्तियूं वधाईंदा रहो। ज़्यादा डिस्कस करण जी शिक्षा न ॾियो, उन्हनि खे शक्ति ॾियो। हिन समय असां उन्हनि खे चऊं हीअं करो हीअं करो त उन्हनि खां न थींदो, लेकिन असांखे उन्हनि खे जीअं एक्स्ट्रा डोज पंहिंजी शक्ति ॾियणी आहे। जीअं अॼुकल्ह कोई चए इहो खाओ त माण्हुनि खां पुॼे ई नथो। माण्हू चए थो हिकु कैप्सूल खाओ, सभु आयरन विटामिन प्रोटीन सभु मिली वेंदो, है न। त असां चऊं हीअं करो न, चओ बाबा खे यादि, रोज़ु सुबुह जो बाबा खे गुड मॉर्निंग करो, गुड नाइट करो, बसि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करो, तव्हांखे सभु शक्ति गुण मिली वेंदा। बाबा चईंदा आहिनि न, जीअं ॾिसो धीरे धीरे बि बाबा कीअं कई, गुड नाइट करे गुड मॉर्निंग गुड नाइट करो त बि बाबा जी शक्ति आत्माउनि खे मिलंदी आहे। ऐं ॿियो असांखे उहो त सिर्फ़ु गुड मॉर्निंग गुड नाइट करणु, लेकिन असांखे हुननि खे पंहिंजे हर संकल्प बोल कर्मनि द्वारा शक्तियुनि जो दान ॾींदा रहो। ये शांत आत्मा है, ये सुखी आत्मा है, ये शक्तिशाली आत्मा है, ये मास्टर सर्वशक्तिवान आहे। कोई चए आत्मा में त सहन शक्ति न आहे, मां छा करां, तव्हां हुनखे ॿुधायो हीअं करो, भले ॾियो ज्ञान, लेकिन साथ साथ उनखे ये बि चओ तव्हां सहनशील आत्मा आहियो। असांजे बोल में एॾी शक्ति हुजणी खपे कि उन्हनि में सहन शक्ति अची वञे। त उनखे दृष्टि द्वारा, भले उहो दृष्टि वठण में सोचनि था त टोली ॾियो भई तव्हां सहनशील आत्मा, त उन्हनि जी कमज़ोरी न ॾिसो, लेकिन उन्हनि में विशेषता उहा जो शक्ति जी कमी आहे उहो भरदा वञो, है न। कोई असांजे साम्हूं क्रोध थो करे त हुन समय हुनजी कमी न ॾिसो, इहा आत्मा बि शांत आहे, न त कुझु बि सम्झ में नथो अचे त इहा आत्मा बि गुणवान आहे, इहा आत्मा बि सुठी आहे, इहा आत्मा बाबा जो सुठो ॿारु आहे। बसि एतिरो चई छॾियो, बाबा जो ॿारु सुठो ॿारु मतिलबु बाबा जो ॿारु आहे मतिलबु सुठो ई हूंदो, त एतिरो बि चईंदा इहा बाबा जो ॿारु आहे न, सभु ॾाढो सुठो आहे, त बि उनखे जो शक्ति जी कमी हूंदी उहो मिली वेंदी। अॼुकल्ह जो निमित आहिनि उन्हनि खे हिन पालना जे निमित ठहिण जी आवश्यकता आहे। जिज्ञासु वधायो, सेवा केंद्र वधायो, इहे त कॉमन आहे, लेकिन हर हिकु आत्मा खे बाप जी मदद सां शक्तिशाली ठाहिणो आहे। हाणे हिन जी आवश्यकता आहे। सेवा त सभु करनि था, करण जे बिना रही न सघंदा आहिनि, लेकिन सेवा में शक्ति स्वरूप जे वाइब्रेशन आत्माउनि खे अनुभव करायो। सेवा में शक्ति स्वरूप जा वाइब्रेशन असांखे सभिनि खे अनुभव कराया। शक्तिशाली सेवा हुजे,
त संकल्प करो मां बाबा जी याद में वेठी आहियां ऐं विश्व में सर्व आत्माउनि खे पहिरियों त ब्रह्मण आत्माउनि खे जो सहयोग खपे, जो मदद खपे उहो मिले थी। ज़रूरी न आहे सेंटर इंचार्ज वॾी दीदी दादियूं ई करे सघंदियूं आहिनि, तव्हां बि करे सघंदा आहियो। साधारण सेवा त अॼुकल्ह जी दुनिया में ॾाढा कंदा आहिनि, लेकिन असांजी विशेषता आहे शक्तिशाली सेवा करण जी। ब्रह्मण आत्माउनि खे बि शक्ति जी पालना जी आवश्यकता हूंदी आहे। अच्छा, बाप दादे साम्हूं देश विदेश सभु तरफ़ जा ॿार दूर हूंदे हुए बि साम्हूं आहिनि। बाप दादा ॼाणंदा आहिनि, सभई हिकु ई शब्द ॻाल्हाईंदा आहिनि, चईंदा आहिनि असांजी बि यादि ॾिजो, असांजी बि यादि ॾिजो। बाप दादा वटि सभिनि जी यादि पहुचंदी आहे, चाहे पत्रनि द्वारा, चाहे मुख द्वारा, चाहे कार्ड द्वारा, चाहे ईमेल द्वारा, चाहे संकल्प द्वारा। साइंस जे साधन ॾाढा थी विया आहिनि न, बाप दादा वटि साधननि सां बि ज़्यादा यादि पहुचंदी आहे। दिलि जी आवाज़ सां बि यादि पहुचंदी आहे न बाप दादा वटि। सभिनि खां जल्दी दिलि जी आवाज़ पहुचंदी आहे। त अॼु जे ॾींहुं जंहिं बि दिलि सां भिन्न भिन्न साधननि सां यादि प्यार मोकिलियो आहे, उन्हनि सभिनि खे बाप दादा यादि प्यार ॾियनि था। ॿारनि हिकु बार ॾिनी बाप पदम गुणा रिटर्न में ॾियनि था। अच्छा, चारों ओर जी दिल जे समीप समृत आत्माउनि खे सदा समय ते हर शक्ति के स्वरूप द्वारा प्रत्यक्ष करण वारी श्रेष्ठ आत्माउनि खे, सदा शक्तियुनि द्वारा आत्माउनि जी पालना जे निमित्त ठहिण वारी आत्माउनि खे, बाप जे सहयोगी आत्माउनि खे, सदा हर हिकु में हिम्मत उमंग उत्साह ॾियण वारी उड़ती कला वारी आत्माउनि खे, सदा समस्याउनि के समाधान में परिवर्तन करण वारा विश्व परिवर्तक आत्माउनि खे, स्मृति स्वरूप सुसमृति स्वरूप आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार गुड मॉर्निंग, पदम गुणा यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, अॼु ख़ासि इहे संगम भवन आहे न, संगम भवन वारा आया आहिनि, उन्हनि जी बि सेवा घटि न आहे। अॼु ख़ासि उन्हनि जी यादि बाप दादा खे मिली, रिसीव करण जी सेवा बि घटि न आहे। वैसे त जो बि शांतिवन जा सेवाधारी आहिनि, उन्हनि सभिनि जी सेवा हिकु ॿ खां अॻियां आहे। जो बि आत्मा आहिनि, बाबा निमित शांतिवन वारनि खे चवनि था, लेकिन हर हिकु सेवाधारी सम्झे, हर हिक जी सेवा हिकु ॿ खां अॻियां आहे। सुठी आहे न, जॻणो बि पवंदो आहे, हलणो बि पवंदो आहे, दौड़णो बि पवंदो आहे, संतुष्ट करिणो बि पवंदो आहे न। मुबारक हुजे। पांडव भवन वारा, मधुबन जी 4 भुजायूं वारा, सभिनि खे मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। डबल फॉनस ॾिसनि था न, असांखे बाप दादा न चई, डबल फॉनस सां सभी बाप दादा सहित दादियुनि जो, सभी ब्रह्मणनि जो डबल ट्रिपल प्यार आहे। छो? बाप दादा सदैव विशेषता ॿुधाईंदा आहिनि कि कई प्रकार जी कल्चर जी दीवारनि खे तोड़े करे ब्रह्मण जीवन में पहुची विया आहिनि, ब्रह्मण कल्चर वारा ठही विया आहिनि। ऐं लॻंदो ई न आहे कि ॿिए कंहिं देश जा आहिनि, पंहिंजे भारत जा आहिनि ऐं सदा रहंदा। हिन करे डबल विदेशियुनि खे बि ॾाढो ॾाढो अरब खरब बार मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। ॾाढो ई सुठो आहे न। बाबा चईंदा आहिनि, इहे असांजो ब्रह्मण परिवार, नंढो परिवार, लेकिन ॾाढो ई सुठो परिवार आहे। अच्छा, ओम शांति। वरदान आहे, देहभान सां न्यारो ठही परमात्म प्यार जो अनुभव करण वारा कमल आसन धारी ठहो। कमल आसन ब्रह्मण आत्माउनि जी श्रेष्ठ स्थिति जी निशानी आहे।
अहिड़ी कमल आसनदारी आत्मायूं हिन देह भान सां स्वतः न्यारी रहंदियूं आहिनि। जो कमल आसन अर्थात खुद खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे हर कर्म करण जी जो उहा स्थिति जो थींदी आहे न, हुनखे कमल आसनदारी आत्मायूं चईंदा आहिनि। जो देह भान में न ईंदियूं आहिनि, त अहिड़ी कमल आसनदारी आत्मायूं हिन देह भान सां स्वतः न्यारी थी वेंदियूं आहिनि। उन्हनि खे शरीर जो पान पंहिंजी तरफ़ आकर्षित न कंदो आहे। उन्हनि खे शरीर जो पान पंहिंजी तरफ़ आकर्षित न कंदो आहे। जीअं ब्रह्मा बाप खे हलंदे फिरंदे फ़रिश्तो रूप व देवता रूप सदा स्मृति में रहियो न, इहा नेचुरल देही अभिमानी स्थिति सदा रहे, इनखे चइबो आहे देह भान सां न्यारो। इनखे चइबो आहे देह भान सां न्यारो। इहा देह भान सां न्यारा रहण वारा ही परमात्म प्यारा ठही सघंदा आहिनि। त अहिड़ा देह भान खां न्यारा रहण वारा ही परमात्म प्यारा ठही सघंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि स्लोगन आहे, पंहिंजी विशेषता व गुण प्रभु प्रसाद आहे, उन्हनि खे मुंहिंजो मञण ई देह अभिमान आहे। पंहिंजी विशेषता व गुण सदा सोचो, असां में जो ही विशेषता आहे, जो असां में गुण आहिनि, ये सभु बाबा जी देन आहे। हिनखे पंहिंजो न सम्झो, पंहिंजो सम्झंदासीं त देह भान अची वेंदो। सदा सम्झो हीअ बाबा जी देन आहे, बाबा जे कार्य में लॻाइणो आहे, बाबा जे ॿारनि में ई बाबा जे ॿारनि जे लाइ ई लॻाइणो आहे। त असां सदा देही अभिमानी स्थिति में स्थित थी रहींदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।